सारे वे ही रहे छो सावल यार यको कद याद कंदो कर गरीबन खे एडो पिरी नथी पको इंतजार करे हाथ को वफा वहीद जोने जो चवे अल्लाह। प्यारा भा उस्ताद मोहम्मद खान फरमाइश मुरीद चन्नू अयूब चन्नू सलीम जमाली मीर दोस्त बुलेदी आशिक पंहिंजे महबूब खे दावत देई 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 2-3 साल गुज़री विया चढ़िया। आशिक पाकिस्तान अचे पियो क़िस्मती 2-3 सालनि खां पोइ महबूब वरी बि न पियो मिले ॾुख थिएसि पियो। हिन दफ़े हेर जी छुटी वठी करे मंठार लखण असांजो पिरी आहे मोकल वठी जॾहिं पाकिस्तान आयो महबूब खे इंतज़ारु चए मुंहिंजो आख़िरी वञी महीना बताइनि मुंहिंजा पिरी पर कहिड़े नमूने सां ए कॾहिं ईंदे मुंहिंजा जानी घोट की घुमण लाइ कॾहिं ईंदे मुंहिंजा जानी घोट की घुमण लाइ घोट की घुमण लाइ असां सां मिलण लाइ घोट की घुमण लाइ असां सां मिलण लाइ कॾहिं ईंदे मुंहिंजा जानी घोट की घुमण लाइ कॾहिं ईंदे मुंहिंजा जानी घोट की घुमण लाइ। सुबह शाम सुहाना सारा थो तोखे पल पल प्यारा पुकारा थो तोखे वो सुबह शाम सुहाना सुबह शाम सुहाना सारा थो तोखे पल पल प्यारा पुकारा थो तोखे कॾहिं ईंदे मुंहिंजा जानी घोट की घुमण लाइ कॾहिं ईंदे मुंहिंजा जानी घोट की घुमण लाइ। कॾहिं जानी मेहरबान थी दे अची मुंहिंजो मिठड़ा मेहमान थी दे वो अलाए कॾहिं जानी अलाए कॾहिं जानी मेहरबान थी दे वो अची मुंहिंजो मिठड़ा मेहमान थी दे कॾहिं दे मुंहिंजा जानी घोट की घुमण लाइ कॾहिं दे मुंहिंजा जानी घोट की घुमण लाइ। मिठड़ा जो इंतज़ारा वो तोसां मिलण लाइ लखण बेकरारा मन ठार मिठड़ा मन ठार मिठड़ा जो इंतज़ारा तोसां मिलण लाइ लखण बेकरारा कॾहिं ईंदे मुंहिंजा जानी घोट की घुमण लाइ कॾहिं ईंदे मुंहिंजा मिठू घोट की घुमण लाइ घोट की घुमण लाइ असां सां मिलण लाइ वो घोट की घुमण लाइ असां सां मिलण लाइ कॾहिं ईंदे मुंहिंजा जानी घोट की घुमण लाइ